उॾे रुलाल खंडू शहर जे मेन स्टॉप ते अवाम लाइ ठहियल मुसाफ़िरखानो इंतिज़ामिया जी लापरवाहीअ सबबि उजड़ी वियो। इन मौक़े ते खंडू शहर जे अवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1990 वारे दौर में मीर ग़ुलाम हुसैन टालपुर तरफ़ां खंडू स्टॉप ते अवाम लाइ ठहियल मुसाफ़िरखानो इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि उजड़ी वियो। कुझु ॾींहं अॻु मुसाफ़िरखाने में नामालूम चोर छित मां लॻल टायर चोरी करे विया हुआ, पर अहिड़ी वारदात ते बि इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हालांकि मुसाफ़िरखाने जी मरम्मत जा कूड़ा बिल साल ब साल ठहंदा आहिनि। वरी इलेक्शन वेझो ईंदे ई कुझु बाअसर धुरियुनि तरफ़ां मुसाफ़िरखाने ते कब्ज़ो शुरू करे छॾियो आहे। असां डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं आला अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील था कयूं त खंडू शहर ते अवाम लाइ ठहिरायल मुसाफ़िरखाने तां कब्ज़ो ख़तमु कराए मुसाफ़िरखाने जी नएं सिर तामीर कराए खंडूअ जी अवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।